अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आऊं या दानिश खुश्क अवां के खबर ॾींदा आहियूं तो दादू में कोरोना वायरस जी टीं लहर तेज़ी सां पकड़जी चुकी है। दादू में 12 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि। ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया तो दादू में कोरोना वायरस जा 12 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद अंग वधी 45 थी वियो आहे। कोरोना वायरस जी टीं लहर दादू में तेज़ी सां पकड़णु शुरू थी वई आहे। दादू में कोरोना वायरस जा 12 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद अंग वधी 45 थी वियो आहे। पॉजिटिव ईंदड़ कोरोना वायरस जे मरीज़नि खे घरनि अंदरि आइसोलेट कयो वियो आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर न्याज़ चांडियो, हुन खां मालूम कंदासीं उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी न्याज़, आगाह कजो, छा तफ़सील आहे अवां वटि? जी बिल्कुल दानिश, दादू जिले में कोरोना की टी लहर जेका है वह तेजी से पकड़जी रही है। दादू जिले के मुख्तलिफ शहरन जा 12 नवा केस कोरोना पॉजिटिव आया है, जै सबब अंग वधी एक हफ्ते दौरान 45 थी वियो है। कोरोना सेंटर इंचार्ज डॉक्टर फराज चन्ना सां ॻाल्हि थी है। उनजो चवण है तो एक हफ्ते दौरान दादू जिले में 45 जेके केस पॉजिटिव आया है, 45 माण्हुनि खे कोरोना पॉजिटिव आई है। एक हफ्ते दौरान 1986 माण्हुनि जी कोरोना टेस्ट वरिती वई, जंहिंजी जेका है ताज़ो जेका अॼु लिस्ट आई है उनमें 12 केस पॉजिटिव थिया आहिनि। उन खां अलावा गुज़रियल ॾींहुं 9 केस पॉजिटिव थिया। उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में 7 केस पॉजिटिव थिया। अहिड़े तरीक़े सां हिकु हफ़्ते दौरान 45 माण्हुनि खे कोरोना टेस्ट पॉजिटिव आई है, जंहिंमें दादू में 19 पॉजिटिव जा केस आहिनि, दादू में जोही में 11 केस पॉजिटिव आहिनि, केटिया में 7 केस पॉजिटिव आहिनि ऐं मेहड़ में 8 कोरोना जा मरीज़ आहिनि। इन सभिनी मरीज़नि खे घरनि अंदरि आइसोलेट कयो वियो आहे। डॉक्टर जो चवणु आहे माण्हू मास्क पाइनि ऐं माण्हू पंहिंजो एहतियात रखनि जीअं कोरोना खां पंहिंजो करे सघनि। जी न्याज़, इहो ॿुधाइजो, छा कोरोना वायरस जी जेका टीं लहर तेज़ी सां पकड़िजे पई, ज़िले इंतज़ामिया SOP तहत जेका अमल दरामद कराइण में को ज़ाहिर किरदारु अदा करे पई? जी बिल्कुल, ज़िले इंतज़ामिया पारां को बि अहिड़ा उपाय वरिता विया आहिनि ऐं 144 लागू आहे। एक तरफ़ रमज़ान मुबारक है, ॿिए तरफ़ कोरोना जेका टीं लहर है उहा तेज़ी सां फैलिजे पई ऐं सिंध हुकूमत पारां छंछर आचार्य ॾींहं ते लॉकडाउन की सूरत है, पर उनके बावजूद भी जेका है दादू पुलिस या ज़िले इंतज़ामिया को भी अहिड़ा उपाय न वरिता आहिनि, जंहिंमें सख्ती थी हुजे या दुकान बंदि कराया विया हुजनि या माण्हुनि खे मास्क पाराया विया हुजनि या माण्हुनि खे सज़ा जज़ा जेको आहे ॾिनो वियो हुजे। सज़ा जज़ा न हुजण जे करे माण्हू जेके आहिनि उन्हनि जो आम रवैया जेके आहिनि साॻा ई आहिनि, मेल जोल साॻियो ई आहे, मास्क जो इस्तेमालु न पियो कयो वञे, जंहिंजे करे कोरोना जी जेका टीं लहर आहे उन में दादू ज़िले जा मरीज़ तेज़ी सां वधनि पिया। जी वॾी महिरबानी न्याज़, अवां आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई अवां ताईं पहुचाईसीं त दादू में कोरोना वायरस जी टीं लहर तेज़ी सां पकड़जण जारी थी वई आहे। कोरोना वायरस जा 12 नवा केस हिकु ई ॾींहं में ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद हिकु हफ़्ते में वरितल 1986 टेस्टुनि मां 45 केस पॉजिटिव आया आहिनि। 45 माण्हुनि खे कोरोना वायरस हुजण जी सिहत खाते पारां तस्दीक कई वई आहे, जॾहिं त शहर में SOPs ते अमल कराइण ऐं कोरोना वायरस खां बचाव जे लाइ सैनिटाइज़र ऐं मास्क जो इस्तेमालु खे शहरनि थुॾे छॾियो आहे। ज़िले इंतज़ामिया पिण इन ते अमल कराइण में मुकमल तौर नाकाम नज़र पई अचे, जंहिं सबब कोरोना जी जेका टीं लहर आहे उहा दादू में तेज़ी सां पकड़जी रही आहे। दादू में 12 नवा कोरोना वायरस जा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद मरीज़नि जो अंग वधी 45 थी वियो आहे। कोरोना वायरस जे पॉजिटिव ईंदड़ मरीज़नि खे घरनि अंदरि आइसोलेट कयो वियो आहे। सिहत खाते जे दादू जे अमलदारनि इहा तस्दीक कई आहे त दादू में 45 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद कोरोना वायरस जेके मरीज़ आहिनि उहे 45 अंग थी वियो आहे। 1982 मरीज़नि जूं टेस्टूं वरितियूं हुयूं, जंहिंमां 45 ॼणनि खे कोरोना वायरस पॉजिटिव आई है, जेके घरनि अंदरि आइसोलेट आहे। ज़िले इंतज़ामिया SOPs तहत अमल कराइण ऐं शहरनि खे मास्क जूं हिदायतूं ॾियण में मुकमल तौर नाकाम नज़र अचे पई, जंहिं सबब कोरोना वायरस जे अञा बि वधीक ख़दशे जो पिण ख़तरो मौजूदु आहे।